मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं जेकॾहिं का औरत साहिब निसाब हुजे यानी 52 तोला चांदी जेतिरी रक़म कंहिं औरत वटि पंहिंजी मिल्कियत में हुजे उन जे मथां बि क़ुर्बानी वाजिबु आहे। उन जे मथां बि बिल्कुलु क़ुर्बानी वाजिबु आहे। अगरि जेकॾहिं उहा औरत इन मिल्कियत खां हुजण खां बावजूदि बि क़ुर्बानी न कंदी, इहा औरत जेकी आहे उहा गुनाहगार थींदी। त जीअं हुकुम मर्दनि लाइ अलाह ताला ख़ासि कयो आहे क़ुर्बानी जे बारे में, त अहिड़ी तरह इहो हुकुम औरतुनि लाइ बि इहो हुकुम आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में औरतूं बि जेको क़ुर्बानी कंदियूं हुयूं। त हिन टाइम जेकॾहिं अगरि का बि औरत आहे त उन जी मिल्कियत में एतिरी रक़म ख़ासि पंहिंजी मिल्कियत जो 52 तोला चांदी जेतिरा पैसा थी था वञनि, या अहिड़ी तरह जेको सोन 7.5 तोला एतिरो को मौजूदु अथसि, त इन औरत जे मथां लाज़िम आहे त इहा औरत जेकी आहे क़ुर्बानी करे।